नाज़रीन, मियां साहब में सख्त गर्मी सबब माण्हुनि वाहन ऐं शाखुनि जो रुख कयो आहे। तफ़सील ॾिसूं था ज़ुबैर शेख जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, समूरी सिंध जी मियां साहब में भी तकरीबन 43 खां 45 सेंटीग्रेड हींअर आहे। सो हितों जा नौजवान गर्मी पद खां बचण जे लाइ, गर्मी जी गरमाइश खां बचण जे लाइ बेगारी केनाल ते तड़ करण जे लाइ पहुची चुका आहिनि। सो असीं बि हिते आहियूं, हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू गर्मी खां बचाव जे लाइ तड़ करण खे तरजीह ॾियनि था। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बेगारी केनाल ते असां आया आहियूं, हींअर दोस्तनि सां इंजॉय करणु चयोसीं, गर्मी लॻी पई आहे, वञूं तड़बड़ कयूं, वञी इंजॉय कयूं, वञी हिते आहियूं पाण खे ठाहिण बेगारीअ में। खाधो खुराक लाइ इहो बसि दोस्तनि जो इंजॉय, बिरयानी वग़ैरह हुई, अंब हुया, चयोसीं वञा दोस्तनि सां इंजॉय कयूं बेगारी ते। बिजली मुंडो कोन पई हले, आया हूँ थोरो तड़बड़ कयूं, को मालिक को दुआ गुरू को बिजली अचे। बाक़ी असांजे ॻोठ जो हाल न आहे दा। गर्मी शिदत कीअं आहे? वॾी वॾी बाबा, घटि में घटि 52 53। हाँ बा तड़ करण आया हूँ, इंजॉय करण आया हूँ, कॾहिं न आया हूँ, हाणे अॼु आया हूँ, बिरयानी वग़ैरह आहिनि।